इस्लामाबाद दहशतगर्दी जी अंतवारी अदालत पीटीआई एहतजाज के नज़र में रखंदे गिरफ़्तार 32 जवाबदारनि खे केसिस में डिस्चार्ज करे छॾियो। सुञाणप परेड ते उमाणियल 32 जवाबदारनि खे राति देर सां इस्लामाबाद जी दहशतगर्दी जी अंतवारी अदालत में पेश कयो वियो। केस जी ॿुधणी एटीसी जो जज अबुल हसनान ज़ुल्करनैन कई। जवाबदार तरफ़ां संदसि वकील अंसर कियानी अदालत में पेश थियो। पुलिस जवाबदार की गिरफ़्तारी आणे 9 थाणे ऐं मारगला में गिरफ़्तारी ज़ाहिर कई, पर जवाबदारनि खे जहलम जेल में अदालत में पेश कयो वियो, जंहिं ते अदालत कावड़ जो इज़हार कयो। ॿुधणी दौरान पुलिस तरफ़ां मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त जवाबदार खे 25 नवंबर ते गिरफ़्तार कयो वियो। सुञाणप परेड न थी सघी। जवाबदार जी 30 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।